अमीर सी रहिया आहियो पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ बाडरा मां मेहरान चांडियो जी रिपोर्ट आहे त बाडरा में समाजी ख़िदमतूं कंदड़ नौजवान हसीब अली सारियो जी 6 सालगिरह जूणे जा हाउस ते मल्हाई वई आहे। सालगिरह तकरीब में शहर जे सियासी समाजी अॻुवाननि डॉक्टर मौला बख्श जूणे जो, सहाफ़ी मेहरान चांडियो, सहाफ़ी अली रज़ा नूनारी, सहाफ़ी हसन कलोड़ो, कामरेड मोहम्मद अली खुश्क, साजिद जूणे जो, हुसैन अली सारियो, फ़कीर परेल सारियो, सद्दाम सारियो, मोहम्मद कासिम सारियो, रबरिनो सारियो, सज्जाद सारियो, नवाब मसन, अरबाब सारियो, गुलाम कादिर सारियो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते महफ़िल जे मोर हसीब सारियो शहर जे आयल दोस्तनि पारां गुलनि जूं मालाऊं पाराए मुख़्तलिफ़ तोहफ़ा पेश कया विया। हसीब सारियो आयल समूरनि महिमान जो शुक्रियो अदा कयो।